इमुजेरी अॻु त हिन मुंद मंझि सिंध वारी बनी जी उपत अचे थी। हींअर अञा कीअं न आई को थियो? हेला सारे हारे जो हाल कीन हो ऐं ॿियो त फसल पछाटो हो ए उन करे अवेर थी वई। ए अञा केतिरा ॾींहं लॻंदा? ए हिके ॿिए ॾींहं मंझि वेंदे? ए उते वारे मुंशी जो बि हाल क्यों न हो। मैं तो तिन मुंशी के कोठे वञी हिसाब करायां। अहिड़े माण्हूअ खे रखी को ॼणे लाइ थो जेके हिसाब किताब मंझा नथा सम्झे। मुंशी तो सारे पर हाणे सुझेसि कीन थो रहे त पोइ कहिड़ा रूप? हा मुमल ईअं जो ईअं। हाणे जीअं तव्हांजो अची पाकड़ो पाहो थियो आहे। ए ही कुजाड़ो थी चई तो मूंखे पोड़ो सम्झो आहे का? पोड़ो की न भई हाणे तो जोबर शुरू थिए। ए मरी अञा आऊं जोप लॻो पियो आहियां मूंखे तूं पोड़ो चोई ईअं न। हाणे ठहियो मासूम ॿार माती। ए अच्छे वारे खे ॾिसी मूंखे पोड़ो न सम्झ मुमल। हा ए आऊं त विहाउ करण जो शौक़ पियो कयां। हा तुंहिंजो विहाउ त हाणे हिके ॾींहुं थींदो। मूंखे तूं ई कुॼाणे लाइ थी चुई मुमल। लॻे हाणे मूं मंझां कक थी आई। नाड़े न आऊं त भोग थी करियां। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।